सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे से ना असां जॾहिं कोई बिजनेस जॉब कारोबार कुछ भी करना है जेकॾहिं नफ़ो पवंदो आहे असां ॾाढा ख़ुशि हूंदा आहियूं ऐं जेकॾहिं नुक़सानु थींदो आहे असांखे चङो कोन्हे लॻंदो। नुक़सान खे असां कॾहिं बर्दाश्त बि न कंदा आहियूं ऐं भुलिजी बि न सघंदा आहियूं, पर नफ़ो असांखे यादि कोन्हे हूंदो। असां का भी चंगी चीज़ लगे उनके अपनाने की कोशिश करना है। गलत या घटि चीज़ के असा कदे पसंद में कौन करना है, ये असली नेचर है। जेकॾहिं असां कारोबार कयूं नफ़ो थे तो ठीक है, न भी थे जेकॾहिं जेतिरो लॻायोसीं ओतिरो मिलियो भाई ठीक है टेका थिया तॾहिं बि सही आहे, असां ख़ुशि रहंदा आहियूं, पर नुक़सान असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदा आहियूं। ऐं वरी जेकॾहिं असांखे 3-4 कारोबार हुजनि, ॿियनि सभिनीनि में असां केतिरो बि कमायूं, हिकिड़े में थोरो सो लॉस पवे तॾहिं बि असांखे लॉस यादि ईंदो आहे, कमाई यादि कोन्हे। असां चऊं लॉस मूंखे न पवणु खपे, न तो साॻे धंधे में उनखे रिकवर करण जी कोशिश कंदा। हाणे इहा जेका असांजी नेचर आहे, इहा कुदरत असांखे सिर्फ़ु पैसे लाइ कोन्हे ॾिनी। इन जे पोइतां हक़ीक़त में उनजो वॾो राज़ समायल आहे। असां इंसान बणिजी करे आयासीं त पोइ असां इंसान थी करे जेकॾहिं कमायूं वधूं वसूं अॻिते अचूं, असांजा करम असांजा अहमाल असांजा अंदाज़ उहे सभु अहिड़ा त हुजनि जो असां इंसान जो महान बणिजी वञे। पर जेकॾहिं असां इंसान जो महान बणियासीं त ऊचाई थींदी, पर कॾहिं बि असां इंसान बणिजी करे आयासीं, इंसान बणिजी करे वरी कॾहिं हैवान न बणिजो। जेको असां लॉस बर्दाश्त न कंदा, इन जो मक़सदु आहे असां हैवान कॾहिं बि न बणिजो। ऐं हीउ जनम मिलियो त महान बणियासीं, पर अहिड़ा कुकरम, अहिड़ा ग़लति कम, ग़लति अंदाज़, बुरा अहमाल असांजा न थियनि जो ॿिए जनम में असांखे वरी कोई हैवान बणिजणो पवे, कोई जानवर या कोई पखी पशु बणिजणो पवे। तंहिंजे करे असांजो इंसानी जनम हक़ीक़त में इंसान जो महान बणिजण जे लाइ आहे, हैवान बणिजण जे लाइ न। पर जेकॾहिं असां महान न बि बणिजो, पर अगरि असां पोइ कारोबार कंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं ठीकु आहे नफ़ो न पियो, नुक़सानु न पियो, ठीकु आहे पोइ बि टेका थिया, असां ख़ुशि रहंदा आहियूं। उनजो मक़सदु आहे जेकॾहिं महान न बणिजो त पोइ बि कॾहिं हैवान न बणिजो। अहिड़ो असांखे यकीन हुजे, अहिड़ा करम हुजनि, अहिड़ा असांजा अमल हुजनि, जेकॾहिं ॿिए जनम में वरी बि मोटी अचूं त पक हुजे असां इंसान थी करे ईंदासीं, कॾहिं वरी हैवान थी करे न मोटंदासीं, पंहिंजो पाण खे पोइ न कंदासीं। तंहिंजे करे असांजी कमाई जो वास्तो कोई पैसे सां न आहे, असांजो कर्मनि सां आहे, असांजो अहमाल सां आहे। असां कॾहिं इहो न सोचूं असांखे लोभ आहे, लालच आहे, कुझु बि अहिड़ी सोच न हूंदी आहे कंहिंखे बि। छाकाणि त असां इंसान आहियूं, असां सभु कुझु सम्झंदा आहियूं त न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वेंदासीं। ऐं हर रोज़ असां केतिरो कुझु पंहिंजे साम्हूं ॾिसंदा आहियूं, केतिरा ॼमंदा आहिनि, असां वाधायूं ॾींदा आहियूं, ऐं केतिरा मरंदा आहिनि, असां कंधो ॾींदा आहियूं।
असां हर रोज़ ॿई कमु कंदा आहियूं त पोइ ॿिन्ही खे ॾिसंदा आहियूं, न कुझु खणी कोई आयो न कुझु खणी करे कोई वियो। त पोइ असां को अहिड़ा थोरे आहियूं जो पैसे जो पतो न हुजे। असांखे इहो बि पतो आहे असां इंसान सिर्फ़ु संग्रह या गॾु कंदा आहियूं, पर दुनिया जा ॿिया जेतिरा बि जीव आहिनि त पोइ उहे गॾु थोरे कंदा आहिनि, न उहे गॾु कंदा आहिनि, इन करे बुखिया रहिया आहिनि। त कुदरत असां इंसाननि खे बुखियो छो छॾींदो? इन करे संग्रह करण जो मक़सदु इहो न हूंदो आहे त जीअं कोई असां कोई लोभ या लालच आहे, इन जो मक़सदु आहे संग्रह करे असां ओतिरा कर्म बहितर कयूं जो नतीजो इहो मिलंदो आहे त जहिड़ो कर्म कंदासीं तहिड़ो फल पाईंदासीं। असां फल ते विश्वास रखंदा आहियूं, यानी असांजा कर्म एतिरा चङा हुजनि जो असांखे पंहिंजो फल ॾिसण में अचे, ऐं जेतिरो ॾिसण में अचे असां वरी ओतिरो ओतिरो चङा थींदा वञूं, जीअं वरी इंसान वञो फिर महान ऐं महान को थी करे भॻवान सां मिलंदा वञूं, मालिक ताईं पहुचंदा।